मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा सही ऑनलाइन निकाह थी वेंदो या न? मां हिकिड़े मुल्क में रहां थो ऐं औरत ॿिए मुल्क में रहे थी। असां पाण में निकाह करणु चाहियूं था। ऑनलाइन निकाह असांजो थी वेंदो या न? अच्छा, ऑनलाइन निकाह जेको आहे उहो कुझु शराइत सां तइ थी वेंदो आहे। सभ खां पहिरियां बहितर अमल त इहो आहे त कंहिं मुल्क जे अंदरि औरत आहे, मसइलन तौरु हिकिड़े मुल्क जे अंदरि औरत आहे, ॿिए मुल्क जे अंदरि मर्द आहे, त बहितर कंडीशन इहा आहे त ॿई गॾु मिली करे हिकिड़े जेको जॻह ते निकाह पढ़ायो। पर जेकॾहिं अगरि निकाह पढ़णु लाज़मी थी वियो आहे ऐं थोरे ई टाइम में निकाह साबित कराइणो आहे, पर औरत जेकी आहे परे थी रहे हिकिड़े मुल्क में ऐं मर्द जेको आहे ॿिए मुल्क में रहे थो, त उहो जेको आहे निकाह हाणे साबित कीअं थींदो? निकाह साबित ईअं थींदो त फ़रीक़नि मां, याने औरत जी तरफ़ां या मर्द जी तरफ़ां ॿिन्हिनि मां कोई हिकिड़ो पंहिंजो वकील पेश कंदो। मसइलन तौरु मर्द जेको आहे सऊदी अरब में रहे थो, औरत जेकी आहे पाकिस्तान में आहे। त हाणे निकाह जेकॾहिं पढ़ाइणो पाकिस्तान में आहे त सऊदी अरब वारो मर्द जेको आहे पंहिंजो वकील हिते पाकिस्तान में मुक़ररु कंदो। मसइलन तौरु उहो चवंदो मुंहिंजो दोस्त वसीम जेको आहे न, इहो मुंहिंजो वकील आहे ऐं मां पंहिंजे निकाह जो मामिलो इन जे हवाले कयां थो, इहो वञी करे फ़िलाणी औरत सां मुंहिंजो निकाह कराई। त उहो जेको उनजो दोस्त वसीम आहे उनखां पुछा कई वेंदी त छा तूं पंहिंजे दोस्त जो जंहिंजो निकाह सां पढ़ूं था उनजो वकील आहे? उहो चवंदो मां वकील आहियां। उनखां पुछा कंदो तूं इजाज़त ॾींदो त फ़िलाणी औरत जो निकाह फ़िलाणे मां मर्द सां कयां थो ऐं फ़िलाणे मर्द जो तूं वकील आहे, ऐं उन मजलिस में ॿ शाहिद बि मौजूदु हुजनि ऐं अहिड़ी तरह औरत जा रिश्तेदार बि मौजूदु हुजनि। ऐं जेकॾहिं औरत जा रिश्तेदार मौजूदु न आहिनि, औरत पाण अकेली मौजूदु आहे या उन सां गॾु उनजो भाउ हिकिड़ो को मौजूदु आहे, त बि जेको आहे निकाह साबित थी वेंदो। उनजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, पर वकील लाज़मी हुजे उन मजलिस में। याने मसइलन तौरु औरत जेकॾहिं ॿाहिरि मुल्क में आहे त औरत पंहिंजो वकील बणाईंदी जंहिं जॻह ते निकाह पढ़ियो थो वञे। जेकॾहिं अगरि मर्द ॿाहिरि मुल्क आहे त उहो मर्द पंहिंजो वकील उन मजलिस में बणाईंदो जंहिं मजलिस में निकाह पढ़ियो थो वञे। निकाह पढ़ण वारो मौलवी उन वकील खां पुछा कंदो जेको पंहिंजे दोस्त जो वकील थियो आहे, त उनखां पुछा कंदो त फ़िलाणी औरत जो फ़िलाणे मर्द सां मां निकाह करायां थो ऐं तूं फ़िलाणे मर्द जो वकील आहे, तुंहिंजी इजाज़त आहे त मां इन जो निकाह जेको आहे साबित करायां? उहो चवंदो मुंहिंजी इजाज़त आहे, त इहो ऑनलाइन निकाह जेको आहे उहो साबित थी वेंदो। कंहिं क़िस्म जो कोई उनजे अंदरि टेंशन न आहे।